घुराइण चाहियां थो। उन खे घुराइण खां अॻु मूंखे हिकिड़ो फारसी जो शेर यादि अची वियो कि मुश्क के बबोयत, मुश्क के बबोयत ना के अतार बगोयत। अतार चइबो आहे फारसी में जेको ख़ुशबू विकिणंदो आहे। उहो शाइर चए थो कि कंहिं दुकान ते जेकॾहिं तव्हां वञो ख़ुशबू वठणु त हू तव्हांखे ॿुधाईंदो साईं हीअ भली परफ्यूम अथव, हीअ भली सेंट आहे, हीअ वठो हीअ वठो। पर असली ऐं सुठी परफ्यूम उहा हूंदी आहे जेका पाण ॿुधाए त आऊं आहियां ख़ुशबू। तो जंहिं शख़्स जो ऐं हाणे दावत ॾियण वारो आहियां उहो शख़्स बि पंहिंजो तारुफ़ पाण आहे, उनखे कंहिं मूं जहिड़े कंपेनिंग कंदड़ जी तारुफ़ जी ज़रूरत न आहे। अरबाब लुत्फ़ुल्लाह साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझा मोअज़्ज़िज़ मेहमानों, आरोकी मुझो घर है, तव्हां सॼनि खे वेलकम कंदुसि। तव्हांजे अचण ते तव्हांजा थोरा मञींदुसि। तव्हांजे अचणु वॾी महिरबानी ऐं हेॾी बर्दाश्त सां तव्हां ॿुधो सॼनि खे ऐं जंहिं मोहबत सां तव्हां वेठा रहिया आहियो या राम सिंह सोढे साहिब सां मोहबत जो इज़हार आहे जेको इंसान ॿिए इंसान लाइ करे सघे थो, उहो तव्हां सॼी ज़िंदगी सोढे साहिब लाइ या असांजे ख़ानदान लाइ सदाईं तव्हां कयो आहे। ऐं अॼु हिन स्टेज तां तव्हांजा वरी उहे बि थोरा मञींदुसि। हिते जी जंहिं मेज़बाननि जंहिं छोकिरनि हिमत सां जंहिं प्रोग्राम रखियो आहे, मूंखे एतिरी उमेदु कोन हुई। जंहिं महिनत कई आहे तव्हां सॼनि जा थोरा ऐं तव्हांजी महिरबानी ज़बरदस्त तव्हां प्रोग्राम कयो आहे। तव्हां घणी देरि वेठा आहियो, तव्हांजो घणो टाइम न वठंदुसि। सोढे साहिब ते काफ़ी माण्हुनि ॻाल्हायो आहे। ऐं सोढे साहिब लाइ इहो ई चवंदो आहियां त 70 खां पहिरीं जंग खां पहिरीं थरपारकर ॿियो हो, 70 खां पोइ पाकिस्तान पहिरीं ॿियो, जॾहिं पोइ अलॻि हिकिड़ो पाकिस्तान बीठो जॾहिं बंगाल अलॻि थियो। ईअं थरपारकर जी ॿ शक्ल चैन थी। आबादी जी माण्हुनि काफ़ी लॾ पलाण कई ऐं उन थरपारकर अॼु जो जेको थरपारकर है इन जो बानी ऐं हमेशह चवंदो आहियां अरबाब अमीर हसन ऐं राम सिंह सोढो आहे। जंहिं थरपारकर में ॾीपलो तालको, मिठी ऐं वेझड़ाई वारा इलाइक़ा जिथां हिंदू आबादी जी न लॾणु थियो, अॼु उहो ॻोठ बरक़रार आहिनि। अॼु थरपारकर में मुस्लमान ऐं हिंदू गॾु रहिया वेठा आहिनि ऐं पाकिस्तान पंहिंजो सॉफ्ट इमेज दुनिया खे ॾेखारे थो त उहो हिननि ॿिनि माण्हुनि जे सबबु जे करे थियो। जॾहिं हिननि राति ॾींहुं हिते जे माण्हुनि जी हिफ़ाज़त कई, हिंदुअनि जे घरनि जी हिफ़ाज़त कई, उन मुस्लमान उहे राज भाग अॼु हिते वेठा आहियूं, उन्हनि जूं औलादूं सॼनि खे ख़बर आहे त कीअं हिफ़ाज़त कई, राति ॾींहुं पहिरा ॾेई फोरन खां बचायो ऐं माण्हुनि खे यकीन ॾियारियो वियो त हीअ तव्हांजी धरती आहे, हीअ तव्हांजो मुल्क आहे, हिते तव्हांजी इज़त, तव्हांजी माल, तव्हांजो जान हिते हिफ़ाज़त कंदा रहंदासूं। असां पंहिंजो सिर कटाए सघूं था पर तव्हां सां गॾु बीठा रहंदासूं। उन वाइदे ऐं वचन ते उहो लॾ पलाण रुकी ऐं उहो माण्हू रुकिया। अॼु हीअ शक्ल पाण बीठा आहियूं हिन में। सो इहे माण्हू इन्हनि जूं ख़िदमतूं सियासत खां हटी करे आहिनि। सियासतदान जो रिश्तो सिर्फ़ु अवाम सां वोट जो अॼुकल्ह जो रहिजी वियो आहे, पर मुंहिंजे वालिद जो या सोढे साहिब जी सियासत जो सोढे साहिब जी सियासत अरबाब अमीर हसन जी सियासत हुई ऐं अरबाब अमीर हसन जी सियासत राम सिंह सोढे जी सियासत हुई। त इन्हनि जी सियासत असांजो रिश्तो वोट वारो न आहे हिन माण्हुनि सां। वोट हर कंहिंजी मर्ज़ी आहे, जेके ॾिए थो, जिन ज़मीर चए थो उनखे ॾियो थो छॾे। असांजी कमिटमेंट आहे हिकिड़ी त ॾुख हुजे सुख हुजे, गवर्नमेंट हुजे आपोजिशन हुजे, माण्हुनि सां गॾु बीहणो आहे। माण्हुनि सां गॾु जंग हुजे, ॾुकार हुजे, ॿोॾ हुजे, किरोना आहे, त उन सां गॾु वफ़ा करणी आहे, उन सां गॾु बीहणो आहे। जॾहिं माण्हू अचे थो त असां जेका सिखियोसीं, जेका राम सिंह सोढे साहिब मुंहिंजे वालिद ऐं मुंहिंजे ॾाॾे जी मूंखे ॻाल्हियूं ॿुधायूं, त मूं पंहिंजी असांजी सियासत जो तत इहो ई कढियो त जेको माण्हू अचे थो तव्हां वटि उमेदु खणी कोशिशि करे उन माण्हू सां गॾु बीहणो आहे, उन माण्हू खे इज़त ॾियणी आहे।
ऐं असांजी जेका हिते जेका बका आहे, असां जेको अॼु ताईं हिते माण्हुनि सां गॾु आहियूं, माण्हू असां सां गॾु आहिनि, असांजी उहा सियासत उहा रही आहे, असांजी उहा ख़िदमत रही आहे जो 1936 खां वठी हिन अवाम असां ते इतमाद कंदी अचे पई ऐं अवाम सां गॾु असां बीठा रहिया आहियूं। अॼु जो थरपारकर जंहिंजी बुनियाद रखियो वॾनि, अॼु जो थरपारकर ॾाढो तेज़ी सां बदिलजी रहियो आहे। राम सिंह सोढे साहब खे ख़राज अक़ीदत पेश करण लाइ हिते पाण हिते गॾु त थिया आहियूं, पर जेको थरपारकर अरबाब अमीर हसन छॾे विया आहिनि, उहो थरपारकर जंहिंमें हिंदू मुस्लमान जो फ़र्क़ु 70 खां पोइ ख़तमु कयो वियो, 70 जी जंग में जेका नफ़रतूं पैदा थियूं उहो ख़तमु कयूं वयूं वॾी हिकिड़ी पोरीअ ऐं हिकिड़ी महिनत सां। हिते नुखनि सां पाड़नि सां माण्हुनि खे सुञातो वेंदो त फलाणे पाड़े जो आहे, ऐं नुख सां सुञाणंदो ज़ात परस्ती क़बाइली सिस्टम हिते ख़तमु करे छॾियो। जंहिं क़बाइली सिस्टम कया उन्हनि अपर सिंध जो मिसाल हूंदो उन्हनि जे अॻियां, जॾहिं हिकु हिकिड़ी क़ौमनि में 100 खून क़तल थियनि था ऐं इंसाफ़ जी तक़ाज़ा खे कोन थो ॾिठो वञे, ऐं सिर्फ़ु इहो ॾिठो वञे थो त कहिड़ो कहिड़ी ज़ात जो आहे, कहिड़ो कहिड़े मज़हब जो आहे। पोइ उते जेके वाक़िया थियनि था हिंदू मुस्लमान जा उहे तव्हांखे ख़बर आहिनि, घोटकी जा मिसाल तव्हांजे अॻियां। पर थरपारकर में जेका हुननि ॿिज पोखियो हो, अॼु जेको पाण शक्ल ॾेखारियूं पिया, अॼु जो जेको नौजवान थरपारकर जो चवे थो त असां अमन आहे ऐं असांजो इलाइक़ो अहिड़ो इलाइक़ो हुयो कोन। अहिड़ो इलाइक़े में उन्हनि वॾनि राजनि जा चङनि माण्हुनि जा उन्हनि हर थरपारकर जे उन वॾनि बुज़ुर्गनि फर्दनि जो वॾो किरदारु ऐं पोरियो ऐं रत आहे शामिल, उनमें कुर्बानियूं शामिल आहिनि। पंहिंजा हक़ पंहिंजे थरपारकर जे अमन जे ख़िते लाइ क़ुर्बान करे, पंहिंजा चैन ख़तमु करे बि उन्हनि थरपारकर जे अमन खे बरक़रार रखियो ऐं उहो पाण ॾांहुं आयो हाणे पाण जे वसे में, ऐं पाण हुन सां छा पिया करियूं अॼु उहो सोचण जो टाइम आहे। अॼु तेज़ रफ़्तार दुनिया में, तरक़ी कंदड़ दुनिया, सोशल मीडिया जी दुनिया में इहो बि हिकिड़ी दफ़ा ॾिसणु ज़रूरु 5 मिनट बि सोचियो त थरपारकर असांजे वॾनि असांखे थरपारकर कहिड़ो ॾिनो आहे, असीं कहिड़ी तरफ़ कयो। अॻे मसइला पाण राजधानी में हल करण जी कोशिशि कंदा हुआसीं, कोर्ट में वञणु ऐं पुलिस में वञणु ऐब सम्झंदा हुआसीं। अॼु सियासत इहा आहे त FIR कटायो ऐं लीडर थी वियो ऐं कूड़ा फॾा करे लीडर थी वियो। इहा सियासत क़बाइलियत वारी ऐं क़ौम परस्ती वारी सियासत थरपारकर खे तबाह ऐं बर्बाद करे छॾी। ही वॾनि जूं महिनतूं, राम सिंह सोढे जूं महिनतूं, जेको थरपारकर जेको हिननि ॾिसणु चाहियो पियो, जंहिंमें तालीम हुजे, जंहिंमें बेकार रस्मूं ख़तमु थियल हुजनि, जेको नशे खां पाक हुजे थरपारकर, उहो थरपारकर अॼु क़बाइलियत में वकड़जे पियो ऐं क़ौम परस्ती में वकड़जे पियो, मज़हब परस्ती में वकड़जे पियो। ऐं उन लाइ अॼु जी जेके नौजवान आहिनि, जेके सोढे साहिब सां लाॻापियल माण्हू हुआ, ॿिया राज भाग उनमें कई रुगो सोढे साहिब सां राजपूत बिरादरी या मालदे कोन हुआ, ॿियूं ज़ातूं बि लाॻापियल हुयूं ऐं उहे उन सां उहे ई मोहबत कंदियूं हुयूं। उन्हनि सॼनि जो फ़र्ज़ु थिए थो त असां थरपारकर खे इन शइ खां बचायूं। थरपारकर में अमन ऐं मोहबत जेका हुननि क़ुर्बानियूं ॾेई, हुननि महिनतूं करे हिकिड़ी क़ाइमु कई, उनखे बरक़रार रखूं। क़ौमुनि में, मज़हबनि में न विरहाइजूं, इंसानियत में ऐं पाड़े जे दर्द में अॻे हिक ॿिए जा दर्द सम्झी गॾु बीहंदा हुआसीं, उन हिसाब सां पाण खे बीहण जो टाइम आहे। इहो अॼु टाइम आहे, पाण उन शइ खे वापसि वरी बरक़रार रखी सघूं था। पाण खे तारीख़ अगरि पाण न रखी सघियासीं त तारीख़ में वॾा ॾुहारी ऐं जेको हीअ जनरेशन आहे उहा नालाइक़ जनरेशन का तस्वुरु कई वेंदी। त हिननि जे टाइम में ई थियो त पाण अगरि सोढे साहिब जे लाइ मोहबत दिलि में आहे त पाण खे इहे रवायतूं, इहे शयूं बरक़रार रखणियूं पवंदियूं। मूंखे सोढो साहिब जॾहिं आयो, मुंहिंजो सुठो टाइम सोढे साहिब सां गुज़रियो। पहिरीं काफ़ी गुज़रियो जॾहिं आउं सियासत में आयुसि, मूंखे सोढो साहिब ई गाइड कंदो हो, ॿुधाईंदो हो। माण्हुनि जी मूंखे एतिरी घणी ख़बर कोन हूंदी हुई, ऐं सुञाणंदो ई कोन हुउसि, मूंखे पाण ॿुधाईंदो कहिड़ो माण्हू कीअं आहे। हींअर आयो, मूंखे जेके बि अॼु आउं सोढे साहिब सां लाॻापियल माण्हू मुंहिंजी हिन पैमाने जे करे ॻाल्हि कोन थी हुई सॼनि सां। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवां थो,
त सोढो साहिब तव्हांजी मूंखे फारत करे वियो, तव्हांखे मुंहिंजे लाइ ॿुधाई हूंदे, मूंखे चई वियो मुंहिंजो जेको बि हाल आहे वोट खां हटी करे, सियासत खां हटी करे, मुंहिंजो जेको बि हाल आहे तव्हां पाण खे कॾहिं बि अकेलो न सम्झो। तव्हांजे मुश्किल हालात में, तव्हांजी तकलीफ़ में तव्हांजे अलाए करे तकलीफ़ न अचे, ऐं तव्हां सां गॾु बीठो हूंदुसि। तव्हांखे को परेशानी थियण जी ज़रूरत कोन्हे। हीउ तव्हांजो मुल्क आहे, तव्हांखे तव्हांजो धणी, तव्हांजा वारिस वेठा आहियूं। तव्हांजे लाइ अगरि रतु ॾियणो पियो, सिर कटणो पियो, कटबो त तव्हां ते आंच कोन ईंदी आहे, तव्हां अकेला कोन आहियो। इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो ऐं को फ़िक्र करण जी ज़रूरत कोन्हे। हिन मुल्क जा धणी अवी आहियूं। तव्हां हिन मुल्क में तालीम हासिल करणी आहे, तव्हां राजपूत तव्हां न कयो थर पार करिजो ऐं तव्हांखे हिते वधिणो आहे, विझणो आहे, तालीम हासिल करणी आहे। अॻे ख़िदमत ॿिए तरीक़े सां थींदी, हाणे पढ़ी ख़िदमत करणी आहे। तो तालीम हासिल करियो। तव्हांजी हिफ़ाज़त, तव्हांजे फैंटे, तव्हांजे पटके जी हिफ़ाज़त करण लाइ असां वेठा आहियूं। तव्हांजी वॾी महिरबानी।